ए माई भाई कन खोले बुधो गुरु साहब न्यापो मोकलियो जंहिंजे घर में पुट न है औलाद न है या कोई अरदास पूरी कराइणी आ गुरु जी शरण में 4 काठियूं बछड़ा ॾियो गुरु तां जे घर पुट भी ॾींदो अरदास भी पूरी कंदो जरे यो न्यापो माण्हुनि जे कन तक पयो वरी न्यापो ॾींदो वञे गुरु साहिबन चयो आहे जेको जंहिंजे घर में औलाद न आहे या कोई अरदास पूरी कराइणी आहे गुरु जी शरण में गुरु जी राह में दरबार में 4 काठियूं बछड़ा ॾियो गुरु तां जे घर पुट भी ॾींदा अरदास भी पूरी कंदा हर को लालची आहे मतलब असां सभिनी सोचो कि 4 काठियुनि जे बदले पुट मिले जे गुरु न्यापो मोकिलियो आहे त पुट गुरु साहिब जरूर ॾींदो जिन खे अरदास पूरी कराइणी उन्हनि भी सोचो 4 काठियुनि जे बदले अरदास पूरी थिए सौदो त सस्तो हाणे सभिनी काठियूं कढी ॾिनियूं अरदास त हर कंहिंजे मन में आहे औलाद जंहिंखे न हुई सभिनी काठियूं कढी ॾिनियूं 4 काठियूं बछड़ा रेड़े ते इकट्ठो कंदो वञे दरबार पहुचाईंदो वञे वरी न्यापो होका ॾींदो वञे वरी काठियूं करे दरबार ॾींदो वञे ई कंदे कंदे जॾहिं शाम थी वई ॾिठे कि हाणे 2-3 महीना काठियूं हली वेंदो लंगर हली वेंदो मजो रेड़ो रखे करे कमरो बंद करे गुरु साहिब जे अॻियो हजूर साहिब मथो टेके करे पुठियां वेही करे साहिबन में तके हथ जोड़े दिल में चई गुरु साहिब मूंखे जेको पंहिंजो कम करणो मां करे हाणे तू पुट ॾे न ॾे तुंहिंजो कम अरदास पूरी करे न करे हाणे इहो तुंहिंजो कम आहे तूं ॼाण तुंहिंजो कम ॼाण सतनाम मां पंहिंजो कम करे तू पुट ॾे न ॾे अरदास पूरी करे न करे हाणे इहो तुंहिंजो कम हाणे वेठो रहियो शाम जो संध्या जो टाइम थियो जॾहिं समाप्ति थी गुरु साहिब खे याद हो गए लंगर जे लाइ वेनती करे काठियूं गुरु साहिब उथी बाबा बुड्ढा साहिब सां गॾु हिकदम में लंगर हाल में पहुता जॾहिं कमरो जे खोलियो ॾिठो कि काठियूं जो डिग लॻो लाइ खोड़ काठियूं पयूं बाबा बुड्ढा साहिब चवण लॻा ही त लांगरी जी वेनती खणी आयो सुबुह जो कूड़ ॻाल्हाई अची हाणे लांगरी खे जॾहिं सॾ कयूं कि भाई काठियूं त खोड़ पयूं तूं त वेनती खणी आयो कि काठियूं त इलाही सतगुरु जी सुबह तक काठियूं न सच में न पर तां लाडलो सेवक भाई शालू होका ॾेई आयो तो शहर में कि जंहिंखे पुट खपे जंहिंजे घर में पुट न आहिनि या कोई अरदास पूरी कराइणी आहे गुरु जी शरण में 4 काठियूं बछड़ा ॾियो गुरु जे तरफों पुट भी वठो अरदास भी पूरी करायो गुरु साहिब जॾहिं ॿुधो चयो ही कहिड़ो वरी कमु करे बाबा बुड्ढा साहिब एकदम में चयो भाई शालू बची जल्दी जॾहिं वठण विया उन टाइम भी सेवा करे झाड़ू छो जो भाई शालू सारो ॾींहुं नाम जपंदो सेवा कंदो गुरु कंदो अमृत वेले भी सारो ॾींहुं गुरु साहिब जे अॻियों अची करे हथ जोड़े करे सीस निवाए करे बीठो सतगुरु चवंदे भाई शालू छा करे ऐसी बुधवा तू होका नहीं आवा कि जंहिंजे घर पुट न आहिनि 4 काठियूं ॾियो पुट वठो या जंहिंजे घर अरदास पूरी न थी थिए गुरु जी शरण में 4 काठियूं ॾियो अरदास पूरी करायो सतगुरु काठियूं न मां जो लंगर ख़त्म थी वेंदो मतलब लंगर करण जे लाइ काठियूं ख़त्म थी वेंदियूं तॾहिं करे मां ही कम करे सतगुरु वरी चयो अरे भाई ॿियो कोई हल कढो आहे न ही छा करे वरी चई सतगुरु ग़लती थी वई कंध हेठ करे झुकाए करे बीठो साईं ग़लती थी वई चई गुरु साहिब वरी टीअड़ चयो कि असां पुछींदा असीं ॿियो कोई हल कढो आहे पुछींदा ये होका नहीं आ बस गुरु साहिब जो ये चवण कि पुछींदा सतगुरु के चैनल को भाई शालू जे गुरु साहिब नंढे हुंदे को तां दरबार में सेवा कयो नंढे हुंदे
पर सुबह शाम कनन सां ॿुधंदो आहियां कि साचे साहिबा क्या नहीं घर तेरे, घर ता तेरे सब कुछ है। तो सतगुरु जी पुछबो किथों आ, जेने घर में न हुजे तो मुखे तो खबर आ तुझे घर में तो इलाही आ, भरपूर खजाना भरिया पिया। पुछबो तो जेने घर में न हुजे तुझे घर में तो सब कुछ है, तुझे भरोसे ते मां यो हुक्म ॾेई आऊं, हुक्म ॾेई आऊं। सतगुरु ने ॿुधो और राज़ी थी। ज्ञानी कुंदरपाल सिंह ॿुधाईंदा चवंदा राज़ी थी करे गले सां लॻाए करे गुरु साहिब चयो ये आदत तुंहिंजी आदत ते असीं कुर्बान आहियूं। भाई शालू खे चवण लॻा चलो भाई शालू जंहिंजे नसीब में पुट न हूंदा तुंहिंजी सेवा जे सदके, तुंहिंजे सिदक जे सदके, तुंहिंजे भरोसे जे सदके असीं उन्हनि खे पुट ॾींदासीं। जंहिंजे नसीब में अरदासां पूरियूं न बि थियणियूं हूंदियूं असीं उन्हनि जूं अरदासां पूरियूं कंदासीं। असीं वाइदो कयूं। सुबुह दे लाइन लगी वही कि गुरु साहिब असीं काठियूं ॾिनियूं आहिनि, असांखे पुट खपनि, असीं काठियूं ॾिनियूं आहिनि, असांजूं अरदासां पूरियूं कयूं। पेंद्रपाल सिंह ॿुधाईंदा चवंदा गुरु साहिब उन वक़्त में 2 सालनि जे अंदरि गुरु साहिब 72 पुट ॾिना हुनी, 4 काठियुनि जे सदके 72 पुट और केतिरनि जूं अरदासां पूरियूं कयूं, केतिरनि जूं। और ॿुधाईंदा ईंदा कि उन्हनि 72 पुटनि जूं अॼु बि पीढ़ियूं हलंदियूं, कुझु जे नालनि ते ॻोठनि जा नाला बि आहिनि। सतगुरु जी रहमत इलाही आ। गुरु साहिब गुरु रामदास पातशाह जे घर कोई कमी न, कोई कमी न, बस असां में सिद्ध हुजे, भरोसो हुजे। जो गुरु रामदास साहिब जी दरबार भी इलाही वॾी आ, तो तॾहिं करे लिखंदा पिया।